वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में 1.5 करोड़ रुपयनि जे फुर दौरान मज़ाहमत ते 2 शहरियुनि जे मारिजी वञण वारे वाक़े जो नोटिस वरितो। IG सिंध खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। वॾे वज़ीर चयो आहे त अहिड़ा वाक़िया क़बूल करण जोॻा न आहिनि। जिन इलाइक़े में ॾोह वधीक आहिनि उते पुलिस जो गश्त वधायो वञे। सूबाई घर वज़ीर ज़िया लंजार वाक़े बाद इलाइक़े जे SHO खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। साइट वारे इलाइक़े में पोल्ट्री फार्म जा मुलाज़िम शेर आलम ऐं ज़ाकिर 1 करोड़ 35 लख रुपयनि जी रक़म बैंक खणी वञी रहिया हुआ त हथियारबंदनि खे रोके वरितो। मज़ाहमत ते फायरिंग में शेर आलम ऐं ज़ाकिर मारिजी विया ऐं SSP कियामाड़ी फैज़ान अली जो चवणु आहे त एॾी ॻरी रक़म मुंतक़िल करण बावजूद बि पुलिस खे आगाह न कयो वियो। वाक़े वारे हंधा 9mm पिस्टल ऐं राइफल जी गोलियुनि जा खोल मिलिया आहिनि। सचल जे इलाइक़े सिकंदर ॻोठ में बि फुर मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गाॾीअ ते फायरिंग करे 1 ॼणो मारिजी वियो। वाक़े जा CCTV फुटेजेस साम्हूं अची विया। हथियारबंदनि गाॾी में सवार औरतुनि जे साम्हूं शुजात अली खे गोलियूं हणी क़तल कयो ऐं पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।